नौशरो फरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो भेरिया रोड बरसां गोड दाऊद लाखों में पुलिस जी अटालन सां चढ़ाई मुबैना तौर इदरीस लाखों के खंबे वही वारसन जो एहतजाज उन सिलसिले में गोठाणा नेक मोहम्मद लाखों मुर्तज़ा लाखों मिसमात जरीना लाखों सचल खातू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चयो त ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जी पुलिस अटाला साण करे बिना जवाज़ गोड दाऊद लाखों ते चढ़ाई करे चादर चौधी वारी जो तक़दुस पामाल करे रात जी ऊंधाई में काह करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे भञ डाह कई ऐं इदरीस लाखों खे खंबे वही है। हिननि ॿुधायो त पुलिस घरनि मां सामान फुरलोट पिण करे वही है। हिननि वधीक चयो त ख़दशो आहे त पुलिस इदरीस लाखों के कूड़े मुक़ाबले में मारे छॾींदी। हिननि आला अख़्तियारनि DIG शहीद बनज़ीराबाद SSP नौशरो फरोज़ ऐं ॿियनि खां वाक़िए जी शिफ़ाफ़ जांच कराए इदरीस लाखों खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। बच्चन जो पी